सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 9 सबक 7 उनस ऐं छेद में बदिलजंदड़ वारियूं लीकी मसावातूं लीनियर इक्वेशंस विथ वेरिएबल एंड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां अहिड़ियुनि मसावातुनि खे हल करण जा तरीक़ा सिखंदासीं जंहिंमें बदिलजंदड़ उनस ऐं छेद ॿिन्ही में हुजे, यानी अहिड़ियूं इक्वेशंस जंहिंमें न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿिन्ही में वेरिएबल हुजे, उन्हनि खे हल करण जा तरीक़ा सिखंदासीं। प्रैक्टिस लाइ मश्क 9, 10, 2 जा कुझु सुवाल हल कंदासीं। लीनियर इक्वेशंस विथ वेरिएबल इन बोथ न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर, यानी उनस ऐं छेद ॿिन्ही में बदिलजंदड़ हुजे, उन जो जनरल फॉर्म ही आहे। हिकिड़ो मिसाल तव्हां ॾिसी सघो था, हिन में उनस ऐं छेद ॿिन्ही में वेरिएबल वारो टर्म्स आहिनि, हिन में बि वेरिएबल वारा टर्म्स आहिनि उनस में ऐं छेद में, ऐं हिन में बि वेरिएबल वारा टर्म्स या रक़मूं आहिनि उनस में ऐं छेद में। इहे हिन जी मिसाल आहिनि। अहिड़ी इक्वेशंस जिन जे डिनोमिनेटर ऐं न्यूमरेटर ॿिन्ही में वेरिएबल हुजे, उन्हनि खे बि बिल्कुलु साॻे तरीक़े सां ट्रांसफॉर्म कबो आहे स्टैंडर्ड फॉर्म जी तरफ़, पर उन में ख़्यालु इहो रखणो हूंदो आहे जो ॿिन्ही साइड्स खे सिर्फ़ु उन टर्म सां मल्टीप्लाई कबो आहे जंहिंमें जेको डिनोमिनेटर में हुजे उन में वेरिएबल हुजे, यानी बोथ साइड्स मल्टीप्लाई बाय वेरिएबल टर्म इन डिनोमिनेटर। जेकॾहिं ट्रांसपोज करणो हुजे त सिर्फ़ु उन टर्म खे जेको डिनोमिनेटर हुजे उन खे ॿिए पासे खणी वञिबो आहे। जीअं असां अहिड़ियुनि इक्वेशंस खे हल कयो जिन जे डिनोमिनेटर में वेरिएबल हो। सो छेद में बदिलजंदाड़ी रक़म खे आजो करे ॿिए पासे उनस में खणी वञिणो हूंदो आहे। सादो कबो, प्लान कबो, मयारी शिकिल में आणण लाइ पासा मटाइण वारो या मुतवज़न करण वारो तरीक़ो इस्तेमालु कबो। इफ देयर आर फ्रैक्शंस ऑन बोथ साइड, क्रॉस मल्टीप्लाई। जेकॾहिं ॿिन्ही साइड ते फ्रैक्शंस हुजनि त असां क्रॉस मल्टीप्लिकेशन बि इस्तेमालु करे सघूं था, जेका असां पोएं सबक में सिखी चुकासीं। हाणे असां एक्सरसाइज़ 9.2 जा कुझु प्रॉब्लम्स सॉल्व कंदासीं, पर इन सभिनी प्रॉब्लम्स खे मां आख़िर ताईं सॉल्व न कंदुसि। मां तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाईंदुसि त उहे इक्वेशंस स्टैंडर्ड फॉर्म में कीअं ईंदियूं, ऐं ओसि ताईं मां हिन सुवाल खे हल कंदुसि। उन खां पोइ सॉल्व तव्हां पाण ई कजो ऐं वेरीफाई बि तव्हां पाण ई कजो। सो पहिरियों सुवाल जेको असां कयूं था उहो सुवाल नंबर 8 आहे। छाकाणि त हिन सुवाल में असां वटि लेफ्ट साइड ते बि ऐं राइट साइड ते बि अणपूरा आहिनि, उनजे करे हिन जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त असां हिनखे क्रॉस मल्टीप्लिकेशन जे तरीक़े सां हल कयूं। सो जॾहिं क्रॉस मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि ही हिन 6 सां मल्टीप्लाई थींदो ऐं 7 वञी हिन सां मल्टीप्लाई थींदो, यानी असांखे लेफ्ट साइड ते मिलंदो 7x + 3 = 6x - 1। तव्हां ॾिसी सघो था त हिते असां वटि जेका इक्वेशन अची वई उहा ब्रैकेट्स वारी इक्वेशन आहे। इन फॉर्म खे छॾाइण लाइ असांखे ब्रैकेट छॾाइणा पवंदा, यानी 7x + 21 = 6x - 6 करिणो पवंदो। हिन खां अॻियां मां तव्हां ते छॾियां थो, तव्हां पाण हिनखे सॉल्व करे सघो था। नेक्स्ट प्रॉब्लम असां जेको सॉल्व कंदासीं उहो एक्सरसाइज़ 9.2 जो प्रॉब्लम नंबर 10 आहे। हिन सुवाल खे असां ॿिनि तरीक़नि सां ट्रांसफॉर्म कंदासीं स्टैंडर्ड फॉर्म में। पहिरियों तरीक़ो आहे बैलेंसिंग वारो, जंहिंमें असांखे जेके टर्म्स न खपंदा आहिनि उन्हनि सां ज़र्ब करे ॿिए पासे करिणो हूंदो आहे, जीअं असां पोएं मिसाल में कयो। सो अचो त असां हिनखे हुन तरीक़े सां कयूं। असां वटि आहे x - 1 डिवाइडेड बाय x + 2 = 4/3। हाणे असांखे जेके टर्म्स न खपनि उहो लेफ्ट साइड ते ही टर्म आहे, उहो असांखे तंग थो करे, छो त डिनोमिनेटर में आहे, ऐं राइट साइड ते ही तंग थो करे। उनजे करे असां हुनखे सॼे इक्वेशन खे यानी ॿिन्ही पासनि खे मल्टीप्लाई कंदासीं 3x + 2 सां। इन सां मल्टीप्लाई करिणो आहे ॿिन्ही साइड्स खे। सो उन सां जॾहिं कंदासीं असां त मूं वटि हिते मिलंदो लेफ्ट साइड ते 3x + 2 जंहिंसां असां मल्टीप्लाई कयूं पिया था, ऐं जेको अॻु मूं वटि हो x - 1/x + 2, ऐं राइट साइड ते मूं वटि मिलंदो 4 जेको मूं वटि अॻु में ई हो ज़रबिया 3x + 2 जंहिंसां असां ज़रब कयूं पिया था उनखे, ऐं हेठां 3 अॻु में मूं वटि मौजूदु हो।
हाणे हिनखे जेकॾहिं असां सादी सूरत में आणींदासीं, हिनखे हिन सां क्रॉस आउट करे छॾींदासीं, हिन टिनि खे हिन सां क्रॉस आउट करे छॾींदासीं, त असां वटि जेको आहे बाक़ी वञी बचंदो हिन पासे 3x माइनस 1 इज़ इक्वल टू 4 ब्रैकेट में x प्लस 2। हीउ साॻियो ई असांजो ॾिंगियुनि वारो आहे तरीक़ो, जंहिंखे असां ॾिंगियूं छॾाए 3x माइनस 3 इज़ इक्वल टू 4x प्लस 8 लिखी सघूं था। हाणे हिनखे जेकॾहिं ॿिए तरीक़े सां कयूं, जेको असां चयो त कंदासीं ट्रांसफॉर्मेशन जे मेथड सां या ट्रांसपोजिशन जे मेथड सां ट्रांसफॉर्म कंदासीं, त उन तरीक़े सां असां छा कंदासीं, जो जेका इक्वेशन असां वटि मिलियल आहे x माइनस 1 डिवाइडेड बाय x प्लस 2 इज़ इक्वल टू 4/3, हिनखे असां कंदासीं ट्रांसपोज। ही असांजो वेंदो हेॾे ऐं ही टर्म वेंदो हेॾे। ट्रांसपोजिशन में असांखे मिलंदो, हिन पासे मिलंदो 3 ॿिए पासे खां आयो, x माइनस 1 अॻु में ई हो इज़ इक्वल टू 4 असां वटि अॻु में ई हो, ऐं x प्लस 2 ॿिए पासे खां आयो। हिनखे बि असां ॾिसूं त साॻी सूरत आहे, हिनखे जेकॾहिं वधीक असां कयूं 3x माइनस 3 इज़ इक्वल टू 4x प्लस 8। हिनखे वधीक तव्हां पाण सॉल्व कजो, छो त हाणे ही स्टैंडर्ड फॉर्म में या सिंपल फॉर्म में अची वियो आहे। नेक्स्ट प्रॉब्लम असां एक्सरसाइज 9.2 जो क्वेश्चन नंबर 12 कंदासीं, जेको तव्हांजे साम्हूं आहे। हिन सवाल खे असां क्रॉस मल्टीप्लिकेशन सां हल कंदासीं, पर सभिनी खां पहिरीं छा कंदासीं, जो असां वटि जेको राइट साइड ते सॼो अदद आहे उनखे अणपूर करे लिखंदासीं, यानी उनखे हिकु भाणे हिकु लिखंदासीं। असां लिखंदासीं 3x माइनस 8 डिनोमिनेटर में 5x प्लस 2 इज़ इक्वल टू 1/1। उन खां पोइ कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन। हीउ असांजो टर्म वेंदो हेॾे ऐं हीउ टर्म असांजो वेंदो हेॾे, ऐं असांखे मिलंदो हिते 1। 3x माइनस 8 इज़ इक्वल टू 1 अॻु में ई हो, ऐं 5x प्लस 2 छॾाईंदासीं त मिलंदो 3x माइनस 8 इज़ इक्वल टू 5x प्लस 2। पर हिनखे हाणे तव्हां अॻियां पाण सॉल्व करे सघो था ऐं वेरिफिकेशन न विसारिजो। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। तव्हां नाबेद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।